नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस हिकु ॿियो सिंध असेंबली जे मेंबर खे शिकार बणाए छॾियो। MPA जे वाहिद असेंबली मेंबर अब्दुल रशीद में मौज़े वायरस जी तस्दीक थी वई है। सिंध असेंबली जे मेंबर अब्दुल रशीद कोरोना वायरस जो शिकार थी है, जंहिं हिन पाण तस्दीक करे छॾी है। हिन हवाले सां सोशल मीडिया ते पंहिंजे वीडियो पैगाम में जारी कयो, जंहिंमें हिन कोरोना वायरस जी तस्दीक कई। हिन चयो त कोरोना जी तस्दीक खां पोइ मां पंहिंजे घर में आइसोलेशन में आहियां। यादि रहे त अब्दुल रशीद आम चूंडनि में पीपल्स पार्टी जी गड़ी लियारी मां मुतहदा मजलिस अमल जी टिकट ते हिस्सो वरितो ऐं कामयाब थियो ऐं हू इलाइक़े जे मसइलनि जे हल जे लाइ इंतिहाई फ़ाल किरदार अदा कंदो रहियो आहे। वाज़े रहे त हिन खां अॻु पीपल्स पार्टी जो असेंबली मेंबर ऐं तइलीम खाते जो सूबाई वज़ीर सईद गनी भी कोरोना जो शिकार थी चुको है, पर फौरी तौर ते सुञाणप ऐं हिफ़ाज़ती क़दमनि जे नतीजे में हू सिहतयाब थी चुको है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।